बिटशा मां ख़बर ॾींदा हलो त टाउन कमेटी बिटशा वार्ड नंबर 1, 2, 3, 4 ते इलेक्शन विढ़ंदड़ आज़ाद लतीफ़ी पैनल जे उम्मीदवारनि सैयद गदा हुसैन शाह, अमीर अली वलेदी, सैयद जराड शाह, सैयद फिदा हुसैन शाह चूंड जे नतीजनि खे रद्द करे छॾियो आहे। आज़ाद लतीफ़ी पैनल जे उम्मीदवारनि जो चवणु हो त टाउन कमेटी बिटशा जे इलेक्शन में वॾे पैमाने ते धांधलियूं कयूं वयूं आहिनि। इंतिज़ामिया पूरी पोलिंग अमले मुखालिफ़ उम्मीदवारनि सां मिली भगत करे असांखे हथ वठी हारायो वियो। अक्सर पोलिंगुनि में हथियार बंदन हथियारनि जे ज़ोर ते बॉक्स में बैलेट पेपर विधा आहिनि। हिननि जो चवणु हो त लतीफ़ कॉलोनी वार्ड नंबर 2 जी पोलिंग में हथियार बंद दाख़िल थी ज़ोरी ज़बरदस्ती गुंडागर्दी कई आहे। मज़ामत ते असां जे माण्हुनि मथां फायरिंग ऐं लठियूं वाहियूं आहिनि, जंहिं सबबु 2 नौजवान खान चांडियो ऐं आशिक चांडियो मर्निंग हालत में आहिनि। हिननि चयो त असां चूंड नतीजा मुकमिल तो रद्द कयूं था। असांजो मुतालबो आहे त टाउन कमेटी बिटशा जे वार्ड नंबर 1, 2, 3, 4 ते ॿीहर इलेक्शन कराई वञे। ॿी सूरत में असां चूंड नतीजनि के कोर्ट में चैलेंज कंदासीं। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के PVC वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड PVC पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।